बहादुर खान जेको न माण्हुनि ते ज़ुल्म करे थो इहो यार असां खां बर्दाश्त कोन थी भी छाता कयो बर्दाश्त न हथ में हथ मिलायो त वॾेरे सां मुंहुं साम्हूं ॻाल्हाइण जी ताक़त रखूं। असां तोसां गॾु आहियूं थोरो ॻोठाणनि खे होशियार करणो पवंदो। हाणे वॾेरे जे ख़िलाफ़ मूंखे ई आवाज़ उथारणो पवंदो। हल त ॻोठाणनि सां मिलूं। इन कम में देर छा जी हलिया। अरे खुर्शीद वॾेरे जे ख़िलाफ़ माण्हुनि खे भड़काईंदो थो वते तोखे लॻे थो त टांडा ॾियाराइण पवंदा। नालो मुंहिंजो मुंशी मोतबर न आहे तोखे टांडा ॾियाराइण न मुंहिंजो नालो बि मुंशी मोतबर न आहे। बोतार जी बादशाह जो सलाम। कमदार सब खैर खैर दे हाल वाल बाहर वियो हे चक्कर ते कोठे दे हाल वाल छा चक्कर आ। बोतार माण्हू तव्हांजे आवाज़ खिलाफ़ याद उठाइनि। माण्हू मुंहिंजे खिलाफ़ आवाज़ था उठाइनि। हाँ बोतार ये कहिड़ा माण्हू आहिनि जेके मुंहिंजे खिलाफ़ आवाज़ था उठाइनि। बोतार ये खुर्शीद रहा। अरे खुर्शीद है हाँ जो पंहिंजो हारिया माण्हुनि खे मुंहिंजे खिलाफ़ खुर्शीद भरींदो थो वते। हाँ साहब शायदि हिनखे ख़बर न हूंदी त रहे सताबो खान जेसिताईं सत न मारे तेसिताईं सुम्हे ई न सखर में लॻे थो हिनखे पाण छा ॾियूंसि सूबेदार खे फोन करे मां हिनखे ॼाणायांसि थो। हेलो वालेकुम सलाम। हाँ सूबेदार काथे थाने ते छा पियो थो करे यार थाने ते तोखे फंड ॾेई ॾेई ख़ुदा जो कसम असां सुञा थी ईंदासीं। माण्हू मुंहिंजे खिलाफ़ पिया था आवाज़ उठाइनि तूं रुगो थाने में निंड पियो हुई। बाबा हे न आहे खुर्शीद पाण वारो हारी हूंदो पहिरियां हे हाणे वरी टुकड़ो ज़मीन जो पंहिंजो थियो अथसि त मुंहिंजे खिलाफ़ वते थो आवाज़ उठाईंदो। गेले हणीसि वञी थाने में। अरे बाबा माल तो वटि हिन महिल ई पहुचाए थो तूं घबरा न मानी तुंहिंजी हाज़ असां वटां। ठीकु आहे मां कमदार खे मोकिलियां थो हा तो वटि खणी थो अचे बाक़ी हिन महिल जो हिन महिल हा इहो इहो हा 5 मिंटनि में ठीकु आहे चलो सही कमदार ये पाण वारो सूबेदार तो चए तो सही आहे माल कमरे में खणी जेसि वञ वञ सूबेदार खे ख़बर न आहे त रहे सताबो खान जेसिताईं सत नथो मारे तेसिताईं सुम्हे नथो सखर में। खुर्शीद खे ख़बर पवंदी त सताबे खान खे कीअं सताइबो आहे। हाँ खुर्शीद तूं आहे। हाँ साहब खुर्शीद मुंहिंजो नालो आहे। कल थाने जी हवाली खा साहब कहिड़े ॾोह में तूं पाण सॼो जुर्म लॻो पिया आहीं। हा पोइ बि जुर्म जो नालो त हूंदो वो थाने ते हली हल त ॿुधायूं था न। अरे वठी हलोसि। बोतार जी बादशाही जो सलाम। बाबल खैर खैर सब खैर दे हाल वाल एजाज खान कीअं अचण थियो बाबा। बाबल ॿियो ख़ैर मुंहिंजे पुट खे पुलिस ॿधे वई आहे अलाए कहिड़े जुर्म में। अच्छा इन करे तव्हां आया आहियो। हा साईं। तव्हांजे छोकिरे खे त मां ॿधायो आहे। कहिड़े जुर्म में साईं। बाबा हे मुंहिंजे खिलाफ़ माण्हुनि खे वते तो भड़काईंदो हिनखे इहा सम्झ कान थी अचे त ग़रीब जो ॿार आहे वते तो मुंहिंजे खिलाफ़ ॻाल्हाईंदो। मारो छॾाए ॾियो ॿिए वारे तव्हांजो आवाज़ न उठाईंदो मां रोकींदोमांसि। बाबा एजाज तव्हांजे ज़िमो खणो था तव्हांजो छोकिरो मुंहिंजे खिलाफ़ न ॻाल्हाईंदो मां तव्हांजे करे तव्हांजी इज़त जे करे ऐं तव्हां मुंहिंजी इज़त कयो था त मां हे वारो तव्हांखे छॾाए ॾियां थो। हा बोतार छॾाए ॾियो। बाक़ी ॿिए वारे मुंहिंजे खिलाफ़ जेकॾहिं इहो माण्हुनि खे थोरी बि ॻाल्हि कई या बरगलाई न पोइ मां तव्हांजे पुट सां गॾु तव्हांजी बि इज़त न कंदुसि। न बोतार सम्झो तव्हां था? न ॻाल्हाईंदो ॿीहर लफ़्ज़ बि पुछे त मां वेठो आहियां बोतार। तव्हां वञो बाक़ी तव्हांजो छोकिरो मां सूबेदार खे फ़ोन करे बस महिरबानी करे बोतार छॾाए ॾियो असांखे। बसि हिन महिल ई छॾाए थो ॾियां। सही आहे बाबा तव्हां वञो वञो बेफ़िक्र थी वञो। ठीकु आहे वञो वञो कमदार जी बोतार ये सूबेदार खे फ़ोन कयां। जी बोतार यार आयो आहे वीचारो भला छॾाए ॾियूंसि हे वारो
ॿीहर जे चुर्च करे मुंहिंजे खिलाफ़ सही आहे ॿुधायो हिनखे पुलिस कोन पंहिंजे बाडीगार्डनि खे वठी खलूं लड़ाए छॾियईं सुबुहनि जूं ख़बर पयसि त रईस सताबे खान खे कीअं सताइबो आहे हिनखे ख़बर ई न आहे त रईस सताबो खान जेसिताईं सत न मारे तेसिताईं सुम्हंदो ई न आहे सखर में कंदर मां वञा थो बंगले ते सही आहे तव्हां हुतां खे संभाले रखिजो महिमान वेमान अचे न तो घुरा मुख्य संभारे न बकरियुनि खे संभारे सुबुह सां उथ चांहि न पाणी वरी वञ गाह करे वरी शाम जो अच त वरी टारी मां त पिटे पिटे लाश कढी छॾियो न बकरियूं थियूं मरनि न मां थो मरां ज़िंदगी तूं ई तेल लाया तारी मरा गांधी जी गाल के तो करे वठे वण समझ में गांधी जी गाल अरे वणा असल ही मुखे लगे तो जट्टा खबर ही कांदी पवे गायो कम के न करे कौन समझ में अचे छा अरे मां रोज वढणा रे तू वरी अज समझाण आयो मुखे अरे जट तुजी मर्जी जीअं वणे तीअं वही वढ हल हल हाणे तो तड़ ॾिसां हिक बकरिन तंग आयो वरी तू आयो रे मथो हणण मूंसां वही धूड़ पा वांदा वांदा ले करो अचन असां रोज वढणा रे वरी अज समझाण आयो हिक कया बकरिन त असां शान न हणा सा पहाड़ी हां ए फकीर न हो जो कुछ ही वो ही थी यो मुला मां त चवा सजी जिंदगी मराई न पियो हे चया त लई मरी वणा हम अज मां ने के दिसनम केड़े साइड में अजी ने के तरीके जी सजी खबर आ खबर ना है जो वियो ले केड़े पासे सजी खबर ही न होंदी त ले करे मरन तू मुझे गिची में लगवा खबर ही कांदी पवे अरे जेको तू चई वे ओ ही छो छो अरे बिठो ये साइड इने ने तो बियो थींदो छा अरे जेको तू चाहे तो वो थी तो तू को अलाज पुटरा जा अरे अल्लाह जी पुत्र जी केड़ी आ जेको ते बिठो इने आन भागो अरे तू मुके बेन गालन के छरे तू इयो मुके बुधाए तो मां मरंदस करे मुखे केड़ी खबर वे तू कदे मरंदे मुके सजी खबर पई तो के सजी खबर आ अरे तू कदे भी न करंदम जरे तो चाहे तो मां केरी बस वाणा तो छोकरी बस बिठो एड़ी जगह ते है ना मुखे केड़ी खबर ना जेको तो चाहे तू छो जट के जट कानो पो तो बागी हम सरो हलिए तो कौन थी बी तला 1 मिनट काल करना पुछांदे पक्क तो आचार्य जी मरा जुमान आचार्य जी मरने अरे पक्क पक्क सा तो या तुनी मिठाई थई अरे भा खारा जा मिठाई आचार्य मत हाने तू वन्य आचार्य मां वरंदम थूमर दे तो के जी मिठाई पे ये मरंदो आचार्य मिठाई सुमर जट के जट कणिए ही कम आसा जो पक्का हाने आचार्य मरंदस अलाज पुट जी हाने सुमर दे जी मिठाई थई ते शायद हाने बकरी में जान छुटी पई तार बादशाह जो सलाम बाबा वालेकुम खान जो वालिद साहब अच्छा एजाज साहब जी सही एजाज साहब बाबा एजाज हाजिर कयो जी साईं असां तव्हां खे न तकलीफ़ ॾिनी आहे न कुझु असां तव्हां खे घुरायो आहे लेकिन हितां जे छोकिरे खे सुधरण जो को नालो निशान ई कोन्हे को छा था सम्झो त नई सही थाणे में टंगरायांसि या मां पंहिंजे माण्हुनि खां मोटड़ा हणायांसि ॿियो वरी छा कयांसि तार मुंहिंजो चवण सफ़ा नथो वठे मां सम्झाए सम्झाए थकिजी पियो आहियां वधीक तव्हांजो चवण जेको तव्हां हुकुम कयो मां मजबूर आहियां मां तव्हांजी इज़त कयां थो लेकिन तव्हांजो छोकिरो मुंहिंजी इज़त कोन थो करे हाणे इन जे लाइ मां पाण बंदोबस्तु करे छॾियो आहे छो जो हर हिकु ॻोठ जे माण्हू खे मुंहिंजे ख़िलाफ़ु करे छॾियो अथसि जेकॾहिं हीअ हारी जेके आहिनि मुंहिंजा जेके मुंहिंजे ॻोठ वारा आहिनि हुननि खे जे मुंहिंजे ख़िलाफ़ु कंदो त हू सुभाणे मुंहिंजे ॻोठ में रही न सघंदा
मां हिक खे जेकॾहिं बदिराईंदो वञा हिन जे करे उहो सही आहे सॼो ॻोठ मुंहिंजे ख़िलाफ़ थी सुभाणे इलेक्शन ईंदी कोई मूंखे वोट न ॾींदो हाणे मां फ़ैसिलो करे छॾियो आहे तव्हांजे छोकिरे खे मां पाण सज़ा ॾींदुसि ऐं तव्हांखे बर्दाश्त करणी पवंदी सही आहे बोतार बाबा गमदार जी बोतारा असांजी एजाज़ साहब अॼु बि इज़त करे पियो एजाज़ खे सही आहे बोतारा बा सलामत पंहिंजो गेट न पाइसि जीअं वठी आया हो ईअं छॾे अचो खुर्शेद हिनखे शायदि ख़बर ई न आहे रैस सताबो ख़ान जेसि ताईं सत न मारे तेसि ताईं नसु में सखर में बाबा साईं ख़ैर त आहे गुस्से में था ॾिसो तो जहिड़ो जो पुट हूंदो त पोइ पुट ख़ैर हूंदो बाबा साईं मूं कहिड़ो वॾो अहिड़ो गुनाह कयो जो तव्हां एतिरो मूं ते गरम आहियो तो जे करे मूंखे वॾेरे उतां अॻिते घुरायो पंहिंजी इज़त त कोन थो कराए पर मुंहिंजा बि पटका रोलाईंदो थो अथई वॾेरे जूं ॻाल्हियूं मूंखे न कयो वॾेरो ग़रीबनि ते ज़ुल्म करे ऐं इहा ॻाल्हि मूंखे वॾेरे जी बर्दाश्त नथी थिए तव्हां छा था चओ त मां वॾेरे जी ग़ुलामी कयां इहो हरगिज़ न थींदो छोरो मूं वारो सफ़ा सुधरण जो ई न आहे अलाह को समझाए बाक़ी सही मुखों चढ़ियला छोरो अरे रे खुर्शेद छोरे तू सलाम ही नथो करे असांखे मां पंहिंजी ज़मीन में वेठा आहियां दे लगे तो तोखे तुंहिंजी ॾेखारणी कंदार भली दिने खे ख़बर पए रे सताबे खान खे कीअं सताइबो आहे वॾेरो सताबो खान जेसि ताईं सत न मारे तेसि ताईं नस में सखर में अचो हाणे वॾेरे खां ईअं ई पलांद वठणो पवंदो तारजी बादशाह जो सलाम वालेकुम सलाम कमदार बे हाल छा चकरा खुर्शेद जो पी एजाज साहब खान ॿाहिरि घुमंदो तो हुते पंहिंजी ज़मीन ते हलो त टांडा ॾियूं हली ओ इहे इन्हनि ॾींहंनि जी त मूंखे ज़रूरत हाणे हिनखे ख़बर ई न आहे वॾेरो सताबो खान जेसि ताईं सत न मारे तेसि ताईं सुम्हे ई न सखर में हली अचो बोतार ब्रेक छा थियो कमदार मोतबर ओ साहब घुमंदो तो हुते इहो सामूस मोतबर ॾिसनि ज़मीन कीअं घुमंदो तो हुते हेॾे असांजा क़तल करे हिन पुट ऐं हे वरी मोतबर हुते तूं घुमंदो अरे हिनखे सॾु करीसि ओ एजाज खणो अरे बाबा हेॾे आ ज़मीन घुमंदो तो थी हुते तुंहिंजो पुट असांजा क़तल करे वियो तोखे इहा सम्झी नथी अचे बाबा तुंहिंजो पुट असां ते रहम न करे वियो असां तो ते कीअं रहम करे था सघूं बोतार हणे गोली न छॾी डांस हाणे ख़बर पवंदी खुर्शेद खे
त रे सताबो खान जेस ताईं सत न मारे तेस ताईं न सुम्हे सखर में न सुम्हे। खुर्शीद खे जीअं ख़बर पए त वॾेरो सताबो खान जेस ताईं सत न मारे तेस ताईं न सुम्हे सगिन में। वठ कमदार हली अचो। अरे खुर्शीद तू हिते वेठो आहीं, तुंहिंजे पीउ खे वॾेरे गोलियूं हणे मारे छॾियो अथई। छा चई? तुंहिंजे पीउ खे वॾेरे गोलियूं हणे मारे छॾियो अथई। वॾेरा हाणे तुंहिंजे ज़ुल्म जा ॾींहं ख़तम थी विया। अदा हिन बार मूंखां कुझु न पुछ। वॾेरे सताबे खान मुंहिंजे पीउ खे मारियो आहे। मूंखे जल्दी हथ में हथियार ॾे त मां हुन सां मुक़ाबिलो कंदुमि। अहिड़ी ॻाल्हि ई न आहे, असां तोसां गॾु आहियूं। तूं ही वठ हथियार, असां गॾु आहियूं, तो अच। हीरा वॾेरा अचे थी। कमदार है छा थियो? फायरिंग फायरिंग। अरे हथियार दे। अच्छे धीरे गई रात। वॾेरा तुंहिंजो ज़ुल्म ख़तम थी वियो।